अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू खां रिपोर्ट शामिल कंदासीं वासिफ़ आज़ाद सोमरो जी। धरती धणी तहरीक जे चेयरमैन ऐं संदसि कारकुननि खे ख़ुदाबाद थाणे खां गिरफ़्तार कयो वियो। दादू तफ़सील मूजिबि धरती धणी तहरीक जे चेयरमैन कादिर चांडियो पारां दादू MPA पीर मुजीबुल हक़ ख़िलाफ़ संदसि जे घर अॻियां ई अॼु 6 अप्रैल ते धरणे जो ऐलान कयो वियो हुयो, जॾहिं त धरणे जे लाइ ईंदड़ धरती धणी तहरीक जे चेयरमैन ऐं संदसि कारकुननि खे ख़ुदाबाद थाणे खां ई रोकियो वियो, जॾहिं त MPA पीर मुजीब जे बंगले ते रोड ब्लॉक करे सिक्योरिटी सख़्त अलर्ट कई वई। चेयरमैन धरती धणी तहरीक कादिर चांडियो मुताबिक़ अॼु 6 अप्रैल ते दादू MPA पीर मुजीबुल हक़ पारां कयल ज़मीननि ते गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ MPA जे गेट ते धरणो हणण जो प्रोग्राम हुयो, पर पुलिस ख़ुदाबाद थाणे खां ई रोके वरितो आहे। दादू DSP सिटी ऐं SHO ख़ुदाबाद जो चवणु हो त दादू शहर अंदरि पहिरियों खां ई केतिरियूं ई रैलियूं निकिरी रहियूं आहिनि। कादिर चांडियो उन्हनि रैलियुनि में अफ़रा तफ़री करणु चाहे थो ऐं अमन अमान जी सूरत हाल ख़राब करणु चाहे थो, जेका कादिर चांडियो खे कंहिं बि सूरत करणु कोन ॾींदासीं ऐं उनखे दादू तरफ़ वञणु कोन ॾींदासीं।